नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के सुल्तानपुर में खबर ईंदा। सुल्तानपुर ڀرسان ॻोठ जूणास में झलण हाउस ते इलाइक़े में सुठी साख रखंदड़ ज़रई क़मपनी क़मल सीड पारां गॾजाणी कोठाई वे, जंहिंमें ज़रई माहिर ऐं रीजनल डायरेक्टर एग्रीकल्चर सखर रसूल बख़्श जुणे जो ख़ास मेहमान तौर शिरकत कई। गॾजाणी में वीपी अगवान अब्दुल्ला झलण, अगुणो यूसी नाज़िम, कादिर हैदर झलण, रेबर वेलफेयर एसोसिएशन अगवान हाजन, माहिर पीटीआई अगवान मोहम्मद जादल मंगी ऐं ॿियनि ज़मींदारनि तोड़े आबाद करण वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते रीजनल डायरेक्टर एग्रीकल्चर सखर रसूल बख़्श जुणे जो ॿुधायो त गुज़िरियल साल कपास जी फसल खे पहुतल 80 मख जे नुक़सान ऐं नाक़िस ॿिजनि जे करे आबादगारनि खे काफ़ी नुक़सान रसियो, जंहिंजे करे आबादगार तबिके खे वॾो चयो रसियो। इन साल असां कपास जे बहितर फसल हासिल करण लाइ अॻुवाट हुकूमत अमली जोड़े आबादगारनि खे बहितर ऐं मुफ़्त मशूरा ॾेई रहिया आहियूं, जिन ते अमल करण सां आबादगार बहितर उपत हासिल करे सघनि था। उन मौके ते आबादगारनि पारां मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ऐं ख़्यालनि जी ॾे वठ कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।